जेका निभागी छोरी ॼमी आहे असांजा मसइला हल ई कोन था थियनि अहिड़ो को पेर गरो अथसि। ॾोह रुगो न्याणीअ जो आहे, बाक़ी तव्हांजा त पेर सुबता आहिनि। अदा ग़रीबनि जो कहिड़ो दाद फरियाद, सॼी ज़िंदगी निंधण खां भरिजी गुज़ारींदा। अदा ॿुधो आहे त पुलिस में केस दाख़िल कयो अथनि। मूंखे त इहो ॿुधाए त पुलिस कहिड़ी जांच कंदी, कहिड़े माण्हू खे गिरफ़्तार करे वठी ईंदी, ॼारी वेठा हणो। मां त चवां थी उन्हनि छोकिरनि खे घुराए करे न्याणी जो रिश्तो पीरल लाइ वठो, न्याणी वीचारी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। हाँ मरियम, उन जे बारे में बि सोचींदुसि। अदा सोचियो ना, इहो रिश्तो मूं लाइ वठो। पहिरियां तूं खानण जो चालीहो त गुज़रण ॾे, पोइ मां उन्हनि छोकिरनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त छोकिरा रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदा। तव्हां छा था सम्झो त मिठण खे मुराद ई अगवा कयो आहे? ॿियो केरु थी सघे थो? उहे ई अमरा जेके अदा मिठण जे मथां फायर कनि पिया। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।